हम्म ये सब तुझी चालाकी है, सब तुझी चालाकी है ज़फर, समझा थी हम। पुफी मां पूरी ईमानदारी सां थो चवां त भेण मूं महिल उते वेहण लाइ तयार नाहे। हू हेॾां अचण लाइ तयार आहे, पर शफ़न बदमाशी करे रोके छॾियो अथसि। ज़फर ग़लती तो कई आहे, लोटे खां बंधण गरो तो कयो आहे। ज़ाहिर आहे हुन मेसणी खे तूं उते न पहुचाई हा त ही नौबत ई न अचे हा। कासिम ही सॼो उन मेसणी सां ॿधल अथई, ॿधल। पुफी पुफी तोखे मुंहिंजी साख या कसम ते एतबार नाहे? यकीन करे ईअं नाहे, ॻाल्हि आई ईअं ई करे वेठो। तूं मूं ते भरोसो कर, मां ईअं असुल नथो करे सघां। जेसि ताईं तूं हुनखे हिन थल्हे ते न आणी दे न, तेसि ताईं तूं कसूरवार। ज़फर तो मूंसां सोठल सां ऐं हिन घर सां चङो न कयो अथई। बिल्कुलु चाची अम्मा, बिल्कुलु। जेसी ताईं भाॼाई हिते न ईंदी न, तेसी ताईं असांजो ही कंध झुकियल रहंदो। हिनखे कहिड़ी ख़बर सोट सोढल जी छा इज़त आहे। पर चाची अम्मा तूं परेशान न थी, हे जेको कासिम आहे न, भाॼाई मूमल खे वठी तुंहिंजनि कदमनि में उछलींदो। इहो कमु गॾिजी कबो कासिम, जल्दबाज़ी न कजांइ। जेकॾहिं न शफ़न शर फैलायो न त पोइ ज़फर बि ज़मरक आहे, ज़मरक। ज़फर सही ज़मरक आहे, पंहिंजी इज़त पंहिंजे हथनि सां वञी ॾेई आहे। हाणे वरी चई थो त ज़फर ज़मरक आहे, वॾो ज़मरक आहे, वॾो ज़मरक। मां चवां थी अॼोके सिज में इहा मेसड़ी मूमल न मूंखे हिते खपे। हा ख़ुदा जी कुदरत आहे, हाणे हिन मेसड़ी मान कयो आहे, वञी पंहिंजे माइटनि में खप खोड़े वेही रही आहे। जेकॾहिं वेठी आहे न त हिन ज़फर जे करे चाची अम्मा। आओ अब्बा, कासिम तूं का हिम्मत कर, ऐं बाक़ी इहो ज़फर ज़ईफ़ अहिड़ो ज़ुल्म करे वेठो आहे, दिलि त चए थो अहिड़ो पह कयासि जो राज ॾिसंसि। असांजी इज़त पंहिंजे हथनि सां वञी फासड़ी में फासाए, हाणे वरी मोटी आयो आहे मेसड़ो। फासड़ी फाटी टुटी टुकर थी वेंदी चाची अम्मा, छो त कासिम करनि था अरे या मारे। मूमल तू इतनी न चाह कमल। कमल जो मतलब इहो न आहे मूमल, हिन जो मतलब आहे त तोखे हेॾां अचण जी मोकल ॾिनऊं छा? कंहिं पुफी? सोढल वारनि, ॿियो केरु? उतां त हिक अध ॾींहं लाइ आयसि, पर अमां ऐं शफ़न वापसि नथा छॾनि। दिलि थी चवे त निकिरी हली वञा ओॾां, पर बाबा जो दर हमेशह लाइ बेकिड़जी वेंदो। ॿुध त रमी आहियां। मामी ख़राब थी करे मूमल, इन माईअ त सदाईं ईअं ई कयो आहे, कॾहिं बि को चङो कयो अथई? पुफी हेॾां बि न पई छॾे, पर दिलि सट खाधी त हली आयसि। मूमल कॾहिं आई? अचां या न अचां तंहिंमें तुंहिंजो छा दादा न? इहो तूं थी चवीं मूमल? ॿियो मुंहिंजा मलाइक था ॻाल्हाइनि तोसां? असांखां का ग़लती थी आहे? सभिनि खे न रलाए, पंहिंजी ॻाल्हि कर दादा न। मुंहिंजी ग़लती ॿुधाए। मां हुते सड़ी ॻरी भुतो भाण थी वियसि, तो कॾहिं निहारियो? ॿुधाए का सार लधई? मुंहिंजी त सोच में तूं पुफी
अम्मा ऐं कमल फिरंदा रहंदा आहियो। शफ़ा ने कोशिश कई पर तो त उहा बि कोशिश न कई। ऐं हाणे तोखे कहिड़ो हक़ तो पहुचे पुछण जो? मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त तूं मुंहिंजो को बि क़दुरु न कयो ऐं जंहिं वटि क़दुरु न हुजे उनखे पुछण जो बि को हक़ कोन्हे। मां फायर बंदी लाइ तयार आहियां। हूंदो तव्हां कॉल कई हूंदी, मुंहिंजे मोबाइल जी बैटरी चार्ज ख़तम थी वई हूंदी, तव्हां कॉल कई हूंदी। जी जी हा हा, पर एसपी साहब तव्हां मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु था ॻायो न। अर्ज़ु इहो त हुनजो कब्ज़ो मुंहिंजी ज़मीन ते आहे, उहो हटणु घुरिजे। चंद ॾींहनि में कोर्ट खां स्टे ऑर्डर मिली वेंदो। पर साहब तव्हां बि त तदारुक कयो न। ठीकु आहे, हा हा मां सम्झी वियुसि। ख़ुदा। एसपी साहब हो रही? हा गोराम, एसपी साहब हुयो। पर एसपी साहब खे एसएचओ इम्तियाज़ असांजे खिलाफ़ भड़कायो आहे। तव्हां वरी एसएचओ इम्तियाज़ खे भरियो न केबला? नियार बोरी आहे छा जो भरियांसि? सरकार समझो न। वैसे मेहार जेका ॻाल्हि करे पियो सा माठ हाणे माठ एतिरो बण ॼाणना आहियां जो मेहार जी ॻाल्हि न सम्झां। ईअं कयुमि पर एसएचओ इम्तियाज़ सुर में न आयो। शहबाज खान सां पारू वण लॻो आहे। हींअर एसपी साहब खे मान ॾियणो आहे। कोर्ट जो लेटर मिलियो त शहबाज खान मलिया मेट थी वेंदो। मलिया मेट। वैसे कोर्ट जे स्टे ऑर्डर में इहो बि त थी सघे थो न त फिलहाल इहा ज़मीन ॿिन्ही लाइ ममनू हूंदी। गोराम असुल खां कब्ज़ो मूं वटि आहे। इहा ज़मीन ॿिन्ही लाइ ममनू न हूंदी। थी बि सघे थो केबला। कोर्ट सगोरी मर्ज़ी जी आहे। साहब तिन हक़ीक़तनि खे साम्हूं ॾिसी पोइ त फ़ैसिलो कंदी न। दावा ते रहंदी न। वैसे इहो बहितर न आहे त तव्हां वकील खे रोकियो। कोर्ट जे स्टे ऑर्डर बजाए पंहिंजी मुर्सी कजे। एसपी साहब खे त इज़त ॾियणी आहे न गुराम। ॾियणी आहे खेसि इज़त, पर वञी चओसि त शहबाज खान खे कब्ज़े हटाइण लाइ त चवे न। शहबाज खान साबित करे त पोइ वारसी करे न। इहे छो सर्स लॻो वतो आहे? चवां तो शहबाज खान खे त कब्ज़ो छॾे वञे, न त हाकिम जो ज़िम्मेवार पाण शहबाज खान हूंदो। फसी वियो मासी। खैर त आहे बादल? केर हो दरवाज़े ते? वही शहबाज जो कपगीर गोहर। छा पई चई? शहबाज खान घुरायो अथई। छो? छाजे लाइ तो घुराए शहबाज? मासी सॼी ख़बर अथई, पोइ बि पुछी थी। नूरीअ जे बारे में पुछो हूंदाई। न सिर्फ़ पुछियाई पर धमकी बि ॾिनी अथसि त ज़ाहिर कर किथे आहे। ज़ाहिर पाण करे या मीरल करे तूं किथां कंदे? मिलास तो ॿुधायांसि तो सत सुरियूं। ध्यान सां पुट, किथे नुक़सान न पहुचाए तोखे। अञा छा नुक़सान पहुचाईंदो मासी? हिन हयातीअ खां ईअं चङो नूरीअ खे संभाले न सघियसि। दिल न लाए बादल, तूं सिर ते वसाए निभायो आ। पुट असांजा मुक़दर फिटल आहिनि त छा करे सघबो। घणा भेरा तूं ऐं नूरी मरी बचा आयो, तो कोताही न कई आ पुट। मासी सोडल हुयो त शहबाज खान बि कन थे आहियां। हाणे त मछरियल हाथी बणिजी वेंदो। यकीन अथमि पाण ते त मुंहुं ॾेई वेंदुसि। सोडल जो सोट आहे न कासिम? जी आहे। उनखे चओ सलाह करेसि, मता मदद करे विझे। ॾिसंदोसांसि मासी। दरवाज़ो ॾेई अचां, किथे को ॾिसी न वठे।
ऐं अंदरि हलियो न अचे। अम्मा जी जी अम्मा डॉक्टरनि कोन टिकायुसि, पंहिंजे दोस्त जे आसिरे ते वियुसि, उहो बि दिलि कोन छॾे सघी। हिते किथां इहो नासूरी बादल न अची वियो। जे आयो न त पतो पइजी वेंदसि त मीरल छा आहे। डॉक्टरनि अलाए आराम जो अलाए नशे जो सुंघी लॻायांसि थो त होश ई गुम, किथे मरी न पवे। हे अम्मा अम्मा ही आसमान छो हेठि थी वियो आहे? अम्मा मां हथ ड्रिगेड़ियां थी त ही आसमान सां वञी घसण लॻे थो। अम्मा आसमान भला प्यारो कंदो आहे? हाँ प्यारो कंदो आहे? अम्मा अम्मा मां धरतीअ ते रहण चाहियां थी, मां धरतीअ ते रहंदसि। हाँ धरती ते ई हूंदी मुंहिंजे घर में। नूरी तू मुंहिंजे ई घर में रहंदी। असीं हुनजा दुश्मन, तूं सजणी संदन पोती आहीं, ईअं न? न वेंदी कर नहीं, इते ई रहंदी कर। अम्मा पाण कान वेंदी आहीं छा? धाणो मर्ज़ी वारी आ, वञे या न वञे, भला वेंदी त कंहिंखां डिॼे थी छा? धाणो धणकी आ, धणकी न है। अम्मा मुंहिंजी मन छा मञे? अम्मा मां त ॿिन्ही पासे वेल में आहियां, होॾां थी वञा त होॾां सुक, जेकॾहिं हिते थी अचां त हिते सुक। मां त जनर जी ॿिनि पुड़नि में पीसिजी वई आहियां। सोच मां तुझी इज्जत लाइ तो कढ़ा। वाह वाह, वॾो था मुंहिंजी इज़त लाइ कढ़ो। मां त ॼमाई न हा, जे ॼायसि त ॼमंदे ई साह हलियो वञे हा। हिते तव्हां ईअं था कयो त हुते मुंहिंजो सारा साह चुकाए छॾियो आहे। अलाए कीअं साह सुकाईंदी सारा, धाणो जी ख़बर न थस त खणास सिर। धाणो धणकी आ, धणकी न है। पर अम्मा मूं लाइ त आज़माइश आहे न, मां कीअं कयां? सोच कुछ वक्त सब्र कर, मूं ॻाल्हियूं वॾेरनि ताणी रखियूं आहिनि। हींअर बहराम खान ॾों थींदो थो अचां, फैसले में ॻाल्हि आणे तोखे इज्जत सां पहुचाईंदुसि, बस न? अलाए कीअं थो पहुचाएजीस, न वेंदी हाणे। धाणो जी गुंदीअ में दाणा आहिनि जो मूमल खे पाले सघे थी। उन्हनि बेक़दरनि वटि लखनि जी मूमल कखनि जी थी वई आहे। केर छा बि चवे छा बि करे, मां न छॾींदसि मूमल खे, छो त सभिनी खे ख़बर आहे त धाणो धणकी। अम्मा 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 मूंखे न ॼणे आ। छो न ॼणिया? हाँ छो न ॼणिया? मूंखे केर तो मारे? केर तो मारे मूंखे? पानी 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 काॾां आयो? पानी अम्मा काथे आ? अम्मा 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 ही पानी मां बुॾां थी। अम्मा अम्मा मां बुॾां थी। अम्मा अम्मा बचाए मूंखे, मां बुॾां थी। पानी नूरी सुन को तू बोड़ींदो मूंखे? मूंखे मूंखे मारींदे? हाँ मूंखे मारींदे? मां तोखे मारींदसि, मां तोखे न छॾींदसि। के बंद कयो थी? हाँ छो बंद कयो थी? नूरी मूंखे ॾियो न वेझो ईंदे त मां पाण खे मारे छॾींदसि।
पूरी ये न कर। ड्रिजी वही न हाँ दा ड्रिजी वही न भा मां तो खे न मारींदस न दा न मां तो खे न मारींदस मां पाण खे मारींदस न मां शहबाज खान ऐं मीरा खे मारींदस ही सिधी गोलियूं मां उन जे सीने में आणंदस ये सीने में उखड़े पेशल चरी वे खटते मां चो तो वे खटते अदा मां खटते छो विया चंगो तू वे खटते ये रात ता न सुमन वडी है सुमन दिया मां तो केकड़ी गाल तो बताया बादशाह किसो बताया तो अरे गेम चरी वाला अदा ये बोतल वठी आयो हां बोतल सुन तो अम्मा दादा ने हूँ जफर संजय गोठ दा हाँ उनजी खुटिया काबिल उनजे हमले मुखां छा छा न कसियो आ मुखे खट फेड़ो करे छॾियो तो हुनखे जो ख़बर पवे तो दादन मौत आ मौत आए आए टणो न तरंदुस मौत अज मरणो आ दादन पक इन्ही जी शरारत दादन मौत आ आई मौत टणो ना है अच्छा अज हिनखे जिंदा न आहे छॾणो जिंदा रहण न खपेसि पट ते पई आशिका दे वो ना है तारो करेगा केतिरो टारो कंदो जिंदा हूंदो गोली कथा कंदो सास ख़बर अथसि दादन मौत आ मौत डरणो नाहे नाहे डरणो
अचूं त तूं चोर रे भगी बिठी आई हिते मथे जी खारस लाराइण लाइ थी अचे जॾहिं सटको आयसि न त इहो सुख ई फिटी वेंदुसि इन जे लाइ इहो मोचड़े जहिड़ो मुंहुं हिते टंगियूं बीठी आ पहले नमूनो थई सुण मुंहिंजो मुंहुं ख़राब आहे बाक़ी साईं हिन जे मुंहुं ते चंड थो उभरे पुराणे पारू ते नान मुही मूंखे थी घटि वधि चवे अॻिते न धाण सां तेज़ थी ॻाल्हायव त धाणो धणकी आहे न धणकी न आहे माठ करे हली वञी इज्जत सां मामी ॿुध में सुकल अंबड़ी जहिड़ो मुंहुं बात ॼण पुराणो खुहाॾो पाण खे थी ठाहु को सम्झे थाणो न धक है ते फटके जड़ो बात बेहतर फाटी विंदई थाणो धणकिया नि धणकी ना है वञ वञ मर सोराब जे घर असां वटि मरी छोती असां खे अज़ाब में विझी बेहूदी नथी धाणो सा ट्रेडी नथी त परणा न छॾे धनु धमाली असां त सॼी उम्र वती धनु धमाली सां धमालू हणंदी थाणो खे थी दबाए धाणो धणकिया नि धणकी ना है तू अम्मा के घट वट ॻाल्हाई मां तुझो खून कंदसि पहले ये झिरकी यार बात बंद कर त विझे न कलियुन में कलोड़ो त थल है त न फतकी खून थी करे शफन जे करे हथ न थी लाए शफन शेर जी मंगे दी आही तॾहिं माथे के बिठी आई माफी थई न त सट के सा सकरात में हुजिया धाणो जी खबर बथस त धाणो धणकिया नि धणकी ना है खून थी करे कारी कणछी मूं चयो हो न इहा खुलम बारींदी है खुलम भले हुचेस हा बड़ जी कहल खाए वनी हथन सा माइटन में छॾे आयो हाने थी तस न इज्जत अन्या ॾिस त छा थो थिएस इज्जत त छा पर हयाती खतरे में अची अथसि चाची अम्मा जे ईसन न पहुचे न त बची भी न सके खबर पैस न हाने त 2500 आया इन में सड़ी ते महर करे पाण कुटाए अची हाने पहुतो आ इस्पता चाची अम्मा मां पलाद कंदुसि मां ज़फर निंदड़ कोन आहे जेकॾहिं दादन दम जे लाइ न सिकियो न त मुंहिंजो बि नालो कासिम करंट न आहे 100 पलांद करी या बदला वठी पर हुन त नाटक करे असांजी अखियुनि में सुरमो विझी छॾियो न ऐं ज़फर जे मथे में त हुन ॾहड़ कढाया न मेसड़ी वॾो सेकुस जो हितां हली वञी थाणो जे दर ते वञी ॿधी आयो अथसि छोड़ण लाइ वियो तूं त पाण छिलजी वञी इस्पताल पहुतो आहे बेवकूफ़ के जाइ जो हथ थी वधाए खुदा जे वास्ते असांजी जान छॾ जे दादन अची वियो न त बेगुनाह फांसी वेंदो तुझे खून में अलाए के थी खून करे दादन खे न धमाल कढा त दुबई वारा ॿुधन दादन जी थी धमकी दे थाणो के थाणो धड़किया नि धड़की ना है अती चवे हाँ उन ॾींहुं त बची निकिरी वई हाणे ॾिसां त कीअं थी बची निकिरी
निभागी न सिर्फ असांजी इज्जत खाक में मिलाई अथसि पर असांखे त रस्तो छाण बि कराए छॾियो अथसि इन ॾाइण खे त जीअण जो को हक़ ई न आहे पर हिन खे चिचलाइण लाइ का घड़ी को वक़्तु आऊं ॾिसंदीसांसि छा कासिम आऊं चवई थी मूंखे हर हाल में इहा मेसणी आणे ॾे आऊं चवई थी जल्दी मूंखे आणे ॾे पोइ ॾिस त छा थो थिए चाची अम्मा तूं इत्मीनान रख न सिर्फ भाॼाई वापसि ईंदी पर ज़फ़र जे पलाद में दातन ऐं छपन दसियल हूंदई दसियल मुश्किल जो मुंहिंजो सोठल हुजे हा न त हिन कम में देर ई न करे हा न सिर्फ पलांद करे हा पर हिन ॾाइण जो मांस कोरे हाणे मूंखे ॾे हा त मां वठ खाई छॾे हिनखे पर छा करे हू वीचारो बीमार पियो आहे अलाह साईं का मुंहिंजे बचड़े खे सिहत ॾे सलामत रखेसि चाची अम्मा शर्मसार न कर तूं सोढल जो नंग असांजो नंग आहे न सिर्फ भाॼाई हिते हूंदी इहे दादन वारा बि दसियल हूंदा दसियल रोज़ तो